बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। रुकन बुरडा का खबर शामिल कई बिया। जान मोहम्मद अबड़ो के रिपोर्ट मुताबिक रिंद हाउस ते तालके संजोड़ो के यूसी अब्बास आबाद ते पीपीए तरफा नामज़द कयल चेयरमैन के उम्मीदवार रईस रज़ा हुसैन रिंद बुलेदी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त यूसी अब्बास आबाद के मानन सदाई चूंडुनि में असो साथ ॾिनो आहे। असां अॼु बि अवाम के मफ़ादनि लाइ कम करे रहिया आहियूं। असां अवामी ताक़त से अॻु बि वॾी लीड से यूसी खटी ऐं हाणे बि मुखालफ़न खां चूंडुनि में क्लीन स्वीप कंदासीं। यूसी जो अवाम अॼु बि पीपीए सां गॾु आहे। रईस रज़ा रिंद चयो त असांजो वालिद रईस अल्ताफ़ रिंद जूं यूसी अब्बास आबाद समेत ज़िले के अवाम लाइ वॾियूं ख़िदमतूं हुयूं। उन ख़िदमतुनि के नतीजे में अॼु भी यूसी के हर गोठ में सभई मानू असांजी हिमायत करे रहिया आहिनि। अवाम 26 जून ते यूसी अब्बास आबाद समेत ज़िले सागर में पीपीए के उम्मीदवारन के कामयाब कंदो ऐं ज़िले जो अवाम अॼु भी जीए भुट्टो के नारे हेठि पीपीए सां गॾु आहे।